नाज़रीन, सॼी सिंध जियां ठारू शाह में भी करबला जे शहीदन के भेटा पेश करण लाइ अज़ादारी जो सिलसिलो जारी आहे। उन हवाले से पेश आहे SS न्यूज़ के रिपोर्टर अल्हादिनो सोलंकी जी ये रिपोर्ट। नाज़रीन, पूरी दुनिया जियां ठारू शाह ऐं उन जे आसपास में भी अज़ादारी जो सिलसिलो जारी है, जैसे त मुख़्तलिफ़ इमाम बारगाहन का मातमी जुलूस जेके आहिनि उहे बरामद थी रहिया आहिनि, जॾहिं त शहर जे मुख़्तलिफ़ चौराहनि ते सबीलुनि ऐं न्याल नगर जो पिणु बंदोबस्तु कयो आहे, जॾहिं त हिते जेके मौजूद अज़ादार आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त हीउ जेको अज़ादारी जो सिलसिलो आहे इहो ॾींहुं क़यामत ताईं जारी रखंदासीं, जॾहिं त सिक्योरिटी हवाले सां ॻाल्हि कंदासीं त मुख़्तलिफ़ शहर जे जेके मुख़्तलिफ़ रूट्स आहिनि उन्हनि ते सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्तु कया विया आहिनि। कैमरामैन इकबाल कुरैशी सां गॾु अल्हादिनो सोलंकी, SSTV न्यूज़, ठारू शाह। नाज़रीन, असांजे चैनल के लाइक ऐं सब्सक्राइब करण न विसारींदा। ॾिसंदा रहो सिर्फ़ SS न्यूज़ वेब चैनल।